अमन दौलतपुर के गोठ लाइक डायरी के रहवासी बोरैत मोहम्मद कासिम अबड़ो तालका प्रेस क्लब काज़ी अहमद पहुंची एहतजाज किया। मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त 27 महीना अॻु मुंहिंजो 12 सालनि जो मासूम पुट अमीर अली ॻोठाणा दौलतपुर शहर में घर जो सामान वठण लाइ आयो ऐं शहर में गुम थी वियो। जवाबदारनि खेसि अगवा करे ज़्यादती जो निशानो बणाइण बाद खेसि बेदर्दी से क़त्ल करे लाश अमीन शाह कब्रिस्तान में छिलाए फरार थी विया। 26 ॾींहं खां पोइ लाश पुलिस के हथायो। हिन चयो त क़त्ल केस के 2-2.5 साल गुज़री चुका आहिनि, पर पुलिस क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि मां हिकु बेजवाबदार के अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी। हिन चयो त जवाबदार बाअसर हुजण करे पुलिस खेनि गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। असां 2-2.5 सालनि खां वठी इन करे इंसाफ़ मिलण वारे आसिरे ते दरबदरी थी विया आहियूं, पर अञा ताईं इंसाफ़ नाहे मिलियो। हिन चयो त असां ग़रीब मिसकिन पुरैत माण्हू आहियूं, उन करे केर बि मदद करण लाइ तयारु नाहे। जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG पुलिस सिंध, DG रेंजर्स, SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई त ख़ुदा वास्ते मुंहिंजी मदद कई वञे। मुंहिंजे मासूम पुट जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि क़ानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे।